शर्म कोन थो अचे तव्हां उन्हनि नियाणियूं अरे अवां पंहिंजूं नियाणियूं ॾिसो कमीनो अॼु हू नियाणियूं आहिनि जेके मथे उघाड़ियूं हू पाणी में पियूं आहिनि थियूं तव्हांखे पंहिंजूं नियाणियूं गिरेबान में कोन थियूं नज़र अचनि कुझु शर्म करियो ऐं हीउ इमदाद खाइण जो टाइम कोन्हे खफण सां ॿधी कोन हलंदो ही खफण सां दौलत ॿधी कोन हलंदो ही अव्हां आज़ाब में वेंदो हया करियो कुछ ज़रदारी कुछ गैरत कर बरोच थी पेपे वारा इंसान थियो असांखे तकलीफ़ पई थिए त ही पीपुल्स पार्टी आहे ई कान ऐं ही ज़रदारी आहे ऐं ज़रदारी जो फर्ज़ंद कीअं थो चवे त आउं भुट्टो आहियां चोर चोर जो पुटु आहे ज़रदारी आहे हू भुट्टो न छॾराए हू न आहिल आहे असांखे कन्हे हिन जी ज़रूरत ॿुधाए था छॾियूं त तव्हां वोटनि जे लाइ न निकिरजो हिते अव्हां सां उहे हालतूं थींदियूं जेके अॼु तव्हांजे चंबूर शहर में मलेरा ॾिसो केतिरी आहे ॻोठ महमद अली कपरी में हितां तव्हांजी टीम वई आहे चंद घर जेके मालिश करण वारा उन्हनि खे मलेरा जा फुहारा लॻाए वई आहे सॼो ॻोठ ईअं पियो आहे छो न हलो हेॾां न अचिजो कुझु इंसान थियो हीअ अव्हांजो मौक़ो आहे ख़िदमत करण जो मौक़ो आहे पिताजी साहिबु इहो तुंहिंजो मौक़ो कोन्हे जो तो वटि जेका गाॾी अचे पई छा फेराए तूं बुके राणी तुंहिंजे कारखाने ते पियो लहराई अटे जी उते पियो विकिणी उहो तुंहिंजो हक़ कोन्हे ही ग़रीबनि जो हक़ आहे पिताजी तोखे ॾियणो पवंदो न ॾींदे त हेॾां इंशाअल्लाह ताला उमेद न कजां पर असांखे हुननि कोन ॾिनो आहे पर आउं सलाम थो करियां हिन औरत खे अरे तव्हां खां इहा औरत जेका मंगसी जी धीउ उहा अव्हां खां औरत भेण अव्हांखे त शर्म अचणु खपे हुनखे टोपी पारायो अव्हां हुनजी गद्दी मथे ते रखी वेही रहो जेका राहिला गुल मंगसी ऐं ज़ाती मूं ते केस कराया हुआ ॾेखारियो एफआईआरूं घणियूं चंबुर थाणे जन टंडोल हयार में घणियूं आहिनि पर आऊं उन खे सलाम थो करियां शाबत तोखे औरत हुजे औरत कमज़ोर न आहे कमज़ोर मर्द आहे अव्हांखे बि हिकिड़ी औरत इन मंज़िल ते आंदो आहे जंहिंजो मोहतरमा बेनज़ीर नालो हो उहा सॼे सिंध उरी जी पाकिस्तान पूरे जी भेण हुई तव्हांखे आहीं ऐं महिमान आहीं हिते हिन धरती जे अंदरि वेंदे ही धरती जा वारस अथई जेके अॼु ॿुॾनि पिया मूंखे कामरेड सॾाइण में अॼु लफ़्ज़ ख़ुदा जो कसम आहे मूंखे शर्म पियो थिए त गाॾी जो शीशो लाहे अञा अव्हांखे पाणी खपे उन टाइम ते 2 फुट शाख चाकर शाख लथल हुई ऐं हिन जे वञण खां पोइ वो 2 फुट अवर थी वई शाख जेको असां 8 ॾींहं हुन ते पहरा ॾिना हिननि हथनि सां कट पे हया पर असां पंहिंजा बच्चा ऐं अल्लाह जी महिरबानी सां बचाए वियासीं न हलो तव्हांखे शर्म थियणु खपे टंडोल हयार खे तव्हां कट पे हणायो वाहन खे तव्हां कट पे हणायो निधू मोरी खां तव्हां दर हेठि पे कराया चांग खां तव्हां हेठि पे दर कराया तव्हां खां कंहिं दौलत घुरी आहे तव्हां ॾिनो छा आहे अरे बचाणी तोखे को ख़ुदा जी मार पवे अॼु तुंहिंजो टकूं पियूं लहनि वणनि ते 2010 में तो वारनि ते माल खे खारायो अटो राशन ग़रीबनि जो उहा वण तुंहिंजा ख़ाली थी विया अॼु वरी उन्हनि वारनि ते तुंहिंजी इमदाद पई लहे ख़ुदा रा बचाणी साहिब हिकिड़ो घर ई मरण वारो आहीं